ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 127 एपिसोड जे बारे में अॼु जी हिन वीडियो में डिस्कस कंदासीं। तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त 127 एपिसोड में छा रब्बन मीरा खे भॼाए वियो या वरी न, इहो आउं तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। पर दोस्तो, वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजी वीडियो खे लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। त दोस्तो अचो त वीडियो खे शुरू था कयूं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रब्बन पंहिंजे भाउ राणे ऐं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजी भेण खां इजाज़त वठी हुननि खां मोकिलाए नेठि मीरा खे भॼाए वञी किथे पनाह वरिती ऐं उन खां पोइ रब्बन खे तमामु घणो वॾेरो कमाल ख़ान ॻोल्हे रहियो आहे पंहिंजनि साथियुनि समेत, जीअं त ग़ुलाम बे रब्बन खे ॻोल्हे पियो। जी हाँ दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ग़ुलाम बे रब्बन जो मुखालिफ़ थी वियो आहे, वॾेरे कमाल ख़ान सां गॾिजी रब्बन खे ऐं मीरा खे ॻोल्हे रहियो आहे। ऐं उन खां पोइ जीअं त रब्बन ऐं मीरा वॾेरे कमाल ख़ान ऐं ग़ुलाम खे न मिली सघिया, पोइ हू वापसि अची रब्बन ऐं राणे जे घर आया। जीअं त रब्बन जे पीउ जी तमामु घणी वॾेरे कमाल ख़ान ऐं ग़ुलाम बेइज़ती कई, पर पोइ बि रब्बन ऐं राणे जे पीउ वॾेरे कमाल ऐं ग़ुलाम खे हुन जो न ॿुधायो रब्बन जो। ऐं दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾेरो गफ़ार ख़ान बि रब्बन जी ॻोल्हा में आहे ऐं हू इहो चाहे रहियो आहे त रब्बन ऐं मीरा हिन वक़्तु किथे मौजूदु आहिनि, जीअं उन्हनि खे वापसि कराए पंहिंजे ॻोठु आंदो वञे। वधीक ॾिसूं त ईंदड़ एपिसोड में छा थो थिए।